अस्सलाम वालेकुम। रियासत ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे उदासी टेक यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल रियासत ऐं पंहिंजावेरी। पहिरियों हणूं था पंहिंजावेरी जी अपडेट जी तरफ़। पंहिंजावेरी में तव्हां ॾिठो सिकू केॾा भड़कियूं ॾिए थो ऐं सावल वारा उनखे पादर हणण जे लाइ तयारु वेठा आहिनि ऐं उन सिकू खे अंदाज़ो बि आहे मूंखे पादर लॻंदा। हुन जेको आहे जाबरो फ़िलहालु हथ कोन ईंदो ऐं शाकिर ख़ान वारा ईअं ई परेशान रहंदा ऐं अकबर ख़ान पंहिंजी मस्ती में मगु रहंदो। रियासत में तव्हांखे इहो ॾिसणु वटां मिलंदो जंहिंमें हीअ कादन ऐं फ़क़ीरवान जी दुश्मनी अञा वधंदी पनाह जे करे जेको उन पनाह यानी कादन जे पुट खे अगवा कयो आहे ऐं फ़क़ीर खे जेको आहे मस्ती आहे कादन इन शइ जो घणो परेशान न थींदो लेकिन पंहिंजा हक़ हिसाब वठंदो। उन बख़्ती पुलिस वारे खे औकात उनजी यादि ॾियारे उन खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।